बुकेरा शरीफ में खबर ईंदा हाल तो बुकेरा शरीफ पुलिस खिलाफ गोट मूसा खान पिताफी जे रहवासी जो पुलिस जी नाजायज़िन खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो पुलिस खिलाफ सख्त नारेबाज़ी मर्द औरतुन ऐं नंढन ॿारनि जो एहतजाज कयो। हनीफ सोलंकी जो चवण आहे त पुलिस बिला जाइज़ असांजे घरनि ते राति जी उंदाहे में चढ़ाई करे असांजे ॿिनि नौजवाननि हनीफ ऐं अज़ीम सोलंकी खे खंबे गुम करे छॾियो हो, जंहिं बाद मूंखे छॾियो वियो। बुकेरा शरीफ पुलिस मूंखे ऐं मुंहिंजे भाउ अज़ीम सोलंकी खे घरनि ते चढ़ाई करे बिला जाइज़ खणी वई हुई, जंहिंखां पोइ मूंखे सुबुह सवेर अखियुनि ते पटियूं ॿधी खुफ़िया जॻह ते रखियो वियो। बुकेरा शरीफ पुलिस खुफ़िया जॻह ते रखी चांहि में नशे आवर गोरियूं मिलाए मूंखे मारण जी कोशिश कई, जंहिं बाद पुलिस जे एहलकारनि मूंखे इमरजेंसी हालत में टंडो हलाए सिविल अस्पताल पहुचाए पाण गायब थी विया। भाउ खे कंहिं बि थाणे ते नाहे रखियो। पुलिस भाउ खे आज़ाद करे हनीफ सोलंकी ऐं ॿियनि जो मीडिया अॻियां दाऊं। अस्सलाम वालेकुम जी, मैं तांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।